ठठो सोनरा जे रहवासी प्रेमी जोड़े मोहम्मद यूसुफ चांग ऐं साजिदा ठेंगा सिडावल जी अदालत सगोरी में शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह करे छॾियो आहे। मोहम्मद यूसुफ चांग सां निकाह कंदड़ साजिदा धी अब्दुल कादिर ठेंगा पंहिंजे बयान में चयो आहे त मूंखे अगवा वग़ैरह न कयो वियो आहे। मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मोहम्मद यूसुफ वल्द मोहम्मद यूसुफ चांग सां हक़ निकाह करे पसंदि जो परिणो कयो आहे, पर मुंहिंजा रिश्तेदार असांजा दुश्मन थी पिया आहिनि, जिन मां जानी नुक़सान जो अंदेशो आहे। SP ठठो खे अपील कयूं था त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।